जीत नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं नसीम नगर चौक ते, जिते हिकु चैरिटी आहे स्ट्रीट टू क्लास जे नाले सां। हिते असां पहुता आहियूं। अचो त हितां जा जेके ॿार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं ऐं हितां जा जेके मिस मैडम आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु आहे हिन चैरिटी जे बारे में। मुंहिंजो नालो खुशबू आहे। कहिड़े क्लास में हुयो? क्लास आहिनि या छा आहिनि? 8th क्लास में। 8th क्लास में। हिते जी एजुकेशन कीअं आहे? तमामु ज़बरदस्त आहे। अच्छा, टीचर तव्हांखे सही था पढ़ाइनि? बिल्कुलु प्यार सां पढ़ाइनि था। ॿी कहिड़ी सहूलियत तव्हांखे ज़रूरत आहे हिते? हिते असां फ्री में पढ़ूं पिया, इहा ई वॾी सहूलियत आहे। मुंहिंजो नालो अलीज़ा आहे। असां सुबुह जो स्कूल ईंदा आहियूं, शाम जो ट्यूशन में माशाल्लाह सुठो पढ़ाईंदा आहिनि प्यार सां, ऐं टीचर असांखे पेंसिल कॉपी सभु कुझु ॾींदा आहिनि। मुंहिंजो नालो अनम लगारी आहे ऐं मुंहिंजो ताल्लुक़ु हैदराबाद शहर खां आहे। 2012 में मूं मिली करे पंहिंजे दोस्तनि सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाही हुई आई हेल्प जे नाले सां। उनजा असां इलाही सारा प्रोजेक्ट कया आई हेल्प जे प्लेटफॉर्म तां, जंहिंमें असां राशन ड्राइव्स, अफ़्तारियूं, कंहिंखे मेडिकल जेको आहे उहो मतिलबु उन्हनि जे इलाज में हेल्प करणु, ऐं इलाही सारा नंढा नंढा प्रोजेक्ट कयासीं मतिलबु इंसानियत जी बहितरी लाइ। लेकिन असांखे ख़्यालु आयो कि कुझु अहिड़ो कयो वञे जंहिंसां लॉन्ग टर्म फ़ाइदो पहुचे, छोकी असां माण्हुनि खे वक़्ती फ़ाइदो पहुचायो पिए पंहिंजे नंढे नंढे प्रोजेक्ट सां। लेकिन पोइ असां हिन ते थोरो सोच वीचार कयोसीं कि अहिड़ो छा आहे जंहिंसां हिकिड़ो लॉन्ग टर्म फ़ाइदो मिली सघंदो असांजे मुल्क खे, असांजे अवाम खे। त पोइ असां जॾहिं इन ते थोरो वर्कआउट कयो, थोरो सोचियोसीं, त पोइ असांखे इहो अंदाज़ो थियो कि जेका एजुकेशन आहे असांजे मुल्क में इलाही घटि आहे। लाइक 5 मां 3 ॿार जेके आहिनि उहे आउट ऑफ स्कूल आहिनि। त एजुकेशन ते कमु कयो वञे ऐं ॿारनि खे पढ़ायो वञे। अगरि ॿार पढ़ंदा ऐं हुननि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर पवंदी त असांजे मुल्क खे जेको आहे केर बि तरक़ी करण खां न रोके सघंदो। त इन ई आइडिया खे नज़र में रखंदे हुए असां जेको आहे हीउ स्कूल इस्टेब्लिश कयो, जंहिंजो नालो स्ट्रीट टू क्लासरूम आहे। स्ट्रीट टू क्लासरूम जो जेको मेन फोकस आहे उहो ॿारनि खे फॉर्मल एंड इनफॉर्मल एजुकेशन ॾियणु, मतिलबु जंहिंमें असां ॿारनि खे हर सैटरडे ते हर जेको आहे इहो असां लाइक हफ़्ते उन्हनि खे एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ बि कराईंदा आहियूं, जंहिंमें उन्हनि खे असां ड्राइंग थी वियो, गेम्स थी वियूं, उहे खेॾाईंदा आहियूं ताकी ॿार जेके आहिनि उहे मतिलबु पढ़ाई जी तरफ़ उन्हनि जो रुझान रहे। ही ॿार उहे आहिनि जेके डिफरेंट बैकग्राउंड्स खां ताल्लुक़ु रखनि था, जेके फ़ीस अफोर्ड नथा करे सघनि, या अगरि ही गवर्नमेंट स्कूल्स में वञनि था त हिननि खे काफ़ी प्रॉब्लम्स अचनि था, ॾींहं जो ही कमु था कनि, चाइल्ड लेबर में इन्वॉल्व आहिनि थी, उहे गवर्नमेंट स्कूल्स अटेंड नथा करे सघनि। पोइ इन जे करे असां ही स्कूल शाम जो खोलियोसीं, जेको 4 खां 7 बजे ताईं हूंदो आहे, ऐं उन में ही ॿार मुफ़्त में तइलीम वठंदा आहिनि। असां हिननि खे स्टेशनरी, हिननि जो सिलेबस ऐं हिननि खे जेको आहे मेडिकल असिस्टेंस, ऐं ईदुनि ते असां हिननि लाइ नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ कंदा आहियूं, जंहिंमें हिननि खे कपिड़ा ॾिना, ईदी ॾिनी। मतिलबु असांजा छोकी जॾहिं असां सोशल मीडिया ते पंहिंजे कम जे बारे में लॻाईंदा आहियूं त इलाही सारा दोस्त जेके आहिनि उहे असांखे मतिलबु हेल्प करण लाइ अॻिते ईंदा आहिनि। पोइ उहे एक्टिविटीज़ कराईंदा आहिनि असांजे स्कूल में अची करे। जीत नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, मैडम जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं नंढनि ॿारनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। 2016 में जेका इहा चैरिटी क़ाइमु थी आहे, हींअर 2021-22 पियो थो हले, ऐं हीअ चैरिटी क़ाइमु आहे ऐं कुझु माण्हुनि जे सहकार सां इहा चैरिटी बि हले पियो थो। हर हफ़्ते हिते हिननि ॿारनि खे रिफ्रेशमेंट कराए थो वञे, ऐं कोविड जे करे हिन महिल ॿाहिरि पार्कनि ते ॿिए हंधि पाबंदी लॻल आहे, त हिननि जे करे ऐं हिते ॿियो 20 खां 25 ॿार अॼु मौजूदु आहिनि ऐं 2 स्टेपनि ते ॿार अचनि पिया था। हिन ते ॿारनि खे हर सहूलियत मुहैया कई वञे, ऐं दोस्तनि खे इहा बि गुज़ारिश आहे त केरु हिन चैरिटी सां मदद करणु चाहे पोइ बिल्कुलु हाज़िर आहे। असां स्क्रीन ते हुननि जो नंबर बि ॾींदासीं, कंहिंखे मदद करणु चाहे त बिल्कुलु तव्हां मदद करे सघो था। महबूब जमाली, ब्यूरो चीफ, 28 न्यूज़, हैदराबाद।